अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युस्सल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन। तती थदी काहे तती थदी काहे काने वेल वेहण जी मता थई ऊंदा हो पो पेर न लही पुनहल जो छो त वेठे वर न मिलन अदा सुते न मिलन सुपरी
जेके मोएरिंदरड़न साजन बि मिले तनखे छो त पोखणी अथई त पोखिनत बि दई मुंद चढ़ी पानी थींदी पोयारो यार सुकी थींदई सो जिते लुणंदो सजो लोक मता सिकी हिकड़े संगला दिल खोले पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, अज गोठ मोहम्मद कज़ाक जे अंदर एक ईसाले सवाब जी नियत सां कुरान करीम जी मुझे रब्बुल आलमीन जे जिक्र जी मुझे मुस्तफा जे दुरूद जी महफिल सजाई वैया जेका मरहूम मोहम्मद खान कज़ाक जे बख्शिश जे नियत सां संदन जे पुत्र रफीक अहमद ऐं भाइरुन खैरात जी मानी करे अल्लाह जे जिक्र जी महफिल सजाइया इन जे लाइ त असांजो रब राज़ी थिए ऐं असांजे वडड़े यानी मरहूम कज़ाक खान जी अल्लाह तबारक व तआला क़ब्र खे जन्नत जे बाग़न मां हिकिड़ो बाग़ बनाए। इंशाअल्लाह ताला अज तवां सां कुरान करीम जे आयत करीमा जे तर्जुमे ऐं मफ़हूम मां इहा ॻाल्हि समझंदासीं त जेके अज़ीज़ो अकारब मिट माइट दुनिया छॾे था वञनि उन्हनि जे पोयां तवां सां जेके बख़्शिश जे नियत सां ख़त्म कुरान करीम जा खैरातूं करे दुआऊं था घुरायूं अल्लाह तबारक व तआला जो हुक्म कहिड़ो इंशाअल्लाह ताला जॾहिं अल्लाह जे पाक कुरान करीम जो हुक्म ॿुधंदासीं त दिल ठरी पवंदी ऐं वाग मदीने वरी पवंदी। चओ इंशाअल्लाह ताला छो त ही तवां जो खादिम हींअर बि अगियूं बूटियां तो त साम्हूं गुंबज़ ख़ज़रा 21 ॾींहं रब जे ज़ात महबूब जे दरड़े ते नसीब फरमाया। रमज़ानुल मुबारक जो सहरियूं सरकार जे गुंबज़ ख़ज़रा जे साम्हूं इफ्तारियूं हुजूर जे दर ते अल्हम्दुलिल्लाह दुआ आहे रब्बे ज़ुल जलाल खां त मुंहिंजो सुहिणो करीम रब तव्हां सभिनी खे बचड़न सूदो महबूब जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए। याद रखो मुझा दोस्त कदे भी इहो तसव्वुर न कंदा कयो त असां गरीब हूं लख किथों ईंदा। याद रखो केतराई उते मदीने वारे मीर जे दरबार में अहड़ा गरीब ॾिठासी
अहिड़ा मिस्कीन लिठासी जन खे गोट हिकिड़ो वेलो आहे त ॿियो वेलो कोन्हे, उहे बि मदीने पहुतल लिठासी। ऐं जॾहिं उन्हनि खां सवाल कयो त मियां तव्हां त ग़रीब हुयो, कीअं पहुतासी? उन्हनि जो हिकिड़ो ई जवाब हो, असां ग़रीब हूं न मदीने जो लजपाल त बादशाहनि जो बादशाह। रब्बे ज़ुल जलाल कायनात जो खालिक ऐं मालिका। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कॾहिं बि मायूस गुरबत खे ॾिसी नथी जो, दिल में उम्मीद तमन्ना पक्की रखी करे बस रुगी पासपोर्ट जा 5000 ख़र्च करे पासपोर्ट ठहराए ऐं यार खे रोज़ रात जो सजड़ा करे चयो त मुंहिंजा आका मुंहिंजो हाल इहो हुयो जो मूं पासपोर्ट ठहरायो आहे, हाणे टिकट महबूब पाण अता फरमा। इंशाअल्लाह ताला दुनिया ॾिसंदी रहंदी वेंदी, ग़रीब मदीने जो दीदार करे मोटी इंशाअल्लाह ताला। छो त मुझे आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह का दुआ घुरी त मुझा करीम रब मां मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के गरीबन सा गड जिंदगी गुजारण जी तौफीक अता फरमा। मुझे मदीने जे मीर गुरबत के पसंद कयो मुझा दोस्तो, हालांकि अल्लाह जे ज़ात जंहिंखे महबूब बनायो मुझे मदीने जे मीर फरमायो त मुझो रब्बे ज़ुल जलाल यो उहद जबल अल्लाह तव्हां खे इन अखिड़न सां ॾिसण नसीब फरमाईंदो। 11 किलोमीटर ते हम चौरस उहद जबल आ, घणा किलोमीटर आ दोस्त? 11 किलोमीटर ते मुझे मदीने जे साईं फरमायो मुझो अल्लाह न इहो उहद बि सोनो करे ॾेई छॾे त मां मुस्तफा 3 ॾींहं बि न रखां ग़रीबन में विरहाए छॾे। एडो गरीबन सा मुझे मुस्तफा के प्यारा, एतरो गरीबन सा मुझे मुस्तफा के प्यारा। मुझा दोस्त अजीज तव्हां सा अंदाज़ो भी न था करे सघूं, रुगी मुझे महबूब के न मुझे महबूब जे बचड़न के भी गरीबन सा प्यारा। इए नाहे त अमीरन खो नफरत आ, अमीर उनन सा मुझे मुस्तफा के प्यारा जन अमीरियत नाज न कयो आ, नाज कयो तो मुझे मदीने वाले घोट जे निस्बत ते नाज कयो। हिकड़ो दफो मुझे मदीने वाले मीर जे दरबार में गरीब परदेसी आयो आ, जबलन झंगलन मां पंधड़ो करे आयो मुझे आका जे दरबार में आयो आ। मुझा आका अलाए केतरा ॾींहं पंधड़ो करे करे तो महबूब जे दीदार लाए आयो है। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो दीदार करे मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सा प्यार करे अर्ज़ तो करे मुझा साईं भुख भी ॾाढी लगी आ। मुझे महबूब के अर्ज़ तो करे आका भुख भी ॾाढी लगी आ। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सामो हजरत सलमान फारसी वेठो केरो वेठो हुयो, हजरत सलमान फारसी वेठो हुयो जंहिंजी सभिनी सहाबा में रब उम्र वॾी कई आ। ओहो हजरत सलमान फारसी जंहिं पंहिंजो घरड़ो अबो अम्मा सब कुछ मिल के तू मुझे महबूब मुस्तफा जो नालड़ो ॿुधी छॾे ॾिनियो। पंध कंदो मंडिन में विकामदो अचे मदीने पाक में पहुतो। मुझा दोस्त उन सलमान जो जिक्र तवा खोड़ दफा ॿुधो हूंदो। मुझे आका फरमायो सलमान जी मुझा महबूब मेहरबान सलमान है दीवानो बुखारो आ, हिन लाओ थी खाधे पीते जो बंदोबस्त करे आ।
मुझे मदीने वारे मीर जे दरजी सखा अल्लाह करे तवां के रमजान जो महीनो अता। रमजान जे महीने में मदीने तैयब में जेको हिकड़ो दफो वयो उनके खबर पवंदी त मदीने वारा एडा सखी हन त मदीने वारे जी सखावत छा हुंदी। वनी दिसो दोस्तों, रमजान महीने में मदीने में वनी त दिसो। अरबन के 11 महीना में दिठो थव, पर मदीने में रमजान जे महीने में वनी दिसो। इन अखड़न सा दिठल गाल पियो कया। हे टियों रमजान अल्लाह जे ज़ात महबूब जे दरड़े ते नसीब फरमायो। ट्रे पहरी जो टाइम नमाज थी बस थी दिया। मुझे मदीने वारे मीर जा दीवाना सुफरा हणन शुरू कंदा हन। पांजे शहजादड़न पुटड़न खे वठी ईंदा हन। सोहणा चोलीअ जे चंड जेड़ा बचड़ा तो मुंह जेड़न किनन को झड़न खे ईंदो ॾिसी करे बाह में हथ विझी चवंदा हली असां वट रोज़ो खोलियो। मुझे मदीने वारे मीर जे दरबार में सखात दिसो, हली दिसो न मुझा दोस्तों। दुआ तो कया मुझा मौला अज जेके हिन फकीर मरहूम मोहम्मद कज़ा कजे अंगण ते वेठा हन सभिनी खे बचन सूदो मदीने वारे जी हाज़िरी नसीब कर। अखिन सा दिसी अचो पो मोटी अचे दुनिया के बुधायो त सजन साईं जो फकीर जेके गालियों पियो करे हकीकत छा हुई। ऐ मुझा दोस्तों उहे नंढड़ा शहजादड़ा अरबन जा बचड़ा तवां के हिकड़ो हे न वठंदो हिकड़ो हे न हो चवंदो मूं वट रोज़ो खोल, हो चवंदो मूं वट रोज़ो खोल। मुझा दोस्त अज़ीज़ जियां सुफरे ते वेहंदो उहे शहजादड़ा लखापति अरबपति अरबन जा शहजादा तवां जाडो टिश्यू पेपर खणी घुमंदा, को तवां जाडो दही खणी घुमंदो। लगंदो आ त इनन मासूमन के अबे अम्मा तरबियत इहा कया त ही मुझे मुस्तफा जा मेहमान हन। हिनन जी खिदमत कयो त मदीने वारो राजी थे त रब भी राजी थी पवे। इनन अखड़न सा दिसी आया हो। अल्लाह करे तवा सभई भी हिकड़ो दफो दिसी अचो मुझा यार। उन आका जे दरबार जी सखा जो अर्ज कयो। मुझे आका फरमायो सलमान जी मुझा महबूब मेहरबान वञ वञी हिन गरीब परदेसी जवान जे लाइ मानी जो बंदोबस्त करिया। हा मुझा आका हजरत सलमान मस्जिद नबवी मां निकतो। जीअं निकतो त पहिरीं दरड़ो कंहिंजो हुयो जो इमाम हसन ऐं हुसैन जे बाबे अलीउल मुर्तज़ा जो हुयो। मस्जिद नबवी में पहरो दरड़ो सुने अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा जो होयो। हजरत सलमान फरमाइन था दिल में ख्याल आयो त जदे पहरो दरड़ो अलीउल मुर्तज़ा जो आ भला मदीने में बेहंद छो वञा उते ही दरड़ो खड़काइंदो आ। दरड़े खां अंदरों हसनैन करीमैन जी अम्मा मुझे महबूब मुस्तफा जी लाडली न्याणी हजरत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जी कुंवार जन्नत जे औरतुन जी सरदार अम्मा फातिमतुज़ ज़हरा रदियल्लाहु ताला अन्हा दरड़े जे अंदरों पुछंदिया केरा मुझी अम्मा सलमान आयो। सलमान खैर में अचन थियो आ। हा मुझी अम्मा सलमान इन जेला आयो आ जो मुझे महबूब जे अंगण ते मेहमान आयो आ। उन भुख जे करे मानड़ी घुरिया मुझे करीम मुस्तफा फरमायो सलमान मानी जो इंतजाम करिया। ओ मुझी अम्मा जदे बाहर निकतुस पहरो दरड़ो शेरे खुदा जो दिसी करे दिल में ख्याल आयो अजो अली जे दरड़े ता नंगरड़ो वठी मुस्तफा जे मेहमान खे तो खाराया।
अम्मा फातिमा ज़हरा कंहिंजी न्याणी चो यतीमन जे यार जी न्याणी कंहिंजी न्याणी गरीबन जे गम खार जी न्याणी कंहिंजी न्याणी नबियन जे सरदार जी न्याणी कंहिंजी न्याणी जमी अंबिया जे इमाम जी न्याणी कंहिंजी न्याणी चो रब्बे ज़ुल जलाल जे महबूब जी न्याणी। ओहा मुझी अम्मा एतरी त मुझे महबूब मुस्तफा के प्यारिया जो बाज़ औक़ात मुझे मदीने जे मीर जे अज़वाजे मुतहरात के का खास गाल महबूब के अर्ज़ करनी हुंदी हुई त पाण न करे सघंदियूं हुयूं। अम्मा फातिमा ज़हरा के अर्ज़ कंदियूं हुयूं उन्हनि खे ख़बर हुई त मुंहिंजा महबूब मदीने जा ताजदार पंहिंजे बचड़ीअ सां एतिरो त प्यार कंदा आहिनि जो अम्मा फातिमा ज़हरा लबड़ा चोरी दिया मुझो मुस्तफा पूरो करे छॾींदो आहे। ओहा अम्मा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा चवे थी सलमान जी मुझी अम्मा अंदरों चादर था ॾियनि छा था ॾियनि चादर था ॾियनि सलमान हीअ चादर खणी वञ यहूदीअ जे दुकान ते खणी वञ उन यहूदीअ खे चओ हीअ चादर गिरवी रखे खाधे पीते जो कुझु सामान दे तमाम मानड़ी पचाए वठा पोइ तू खणी वञ त मुझे महबूब मुस्तफा जो दीवानो मानड़ी खाई ढो मुझा दोस्त अजीज बच्चड़ा इमाम हसन ऐं हुसैन हिकड़े वेले जा बुखारा मुझा दोस्त अजीज चमड़े जो मुसल्लो बिछायो पयो बिनी बचड़न के उन मुसल्ले ते सुमारे छड़ियो वेलो गुजरी वयो मुझे दिल पर हसन ऐं हुसैन अञा कुछ को न खाधो घर में कुछ न हुयो इंतजार हुयो त मुझो सुनो अली वठी ईंदो ओए पचाए बचड़न के खाराई दस पर मुस्तफा जो मेहमान अची वयो अम्मा पाजी चादर मुबारक गिरवी रखण ला मोकली त उता खाधे पीते जो सामान वठी आ सलमान त पांजे महबूब जे मेहमान के खाराया त मुझो मुस्तफा बि राज़ी थे त मुझो रब करीम बि राज़ी थी पवे। ऐ मुसलमान पल्लियूं भरियूं पयूं हुंदियूं हन पर जे मेहमान ईंदो आ त पुट खे चवंदो चईस त बाबो कम सां भिरिया सिटिया निकरी वियो मुझा दोस्त या हकीकत याद रखी छड़ियो जेस ताईं असां तव्हां में मेहमान के खाराइण जे लाइ उता को खुलियूं रहंदियूं इंशाअल्लाह ताला पल्लन जो मुंह कॾहिं बि बंद कोन थींदो याद रखी छड़ियो ओहो वक्त याद कयो जो हिन अंगणन ता धौरा को न खुटंदा होया मखण को न खुटंदा होया आधी रात थींदी हुई अमड़ियों चादियों बिलोड़ी दी हुयो ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज भी ईंदो हुयो मखणन जा चाणा भी गड थींदा होया पाड़े मां को लस्सी वठण ईंदो हुयो मुखे पंज ज़ाती अखिन जो मुशाहिदो त मुजी जीजल अम्मा जदे को लस्सी वठण ईंदो हुयो त उन लस्सीअ में मखण जी फुटी भी जरूर विझी ॾई छॾींदी जेके तव्हां सां वडड़ियूं अंबड़ियूं हुयूं ओहे सखणी लस्सी भी न ॾींदियूं हुयूं त लस्सी वरी सखणी कीअं ॾियूं लस्सीअ में फुटड़ी विझी ॾियूं अल्लाह जो ॾिनी आ त भले ॿियो बि मानड़ी मखे खाए ओ मुंहिंजा दोस्त उन्हनि जे उन सखा जो कमाल हुयो उन्हनि जे आदीअ जे उथण जे ज़िक्र जो कमाल हुयो घरनि मां कॾहिं मखण कोन खुटो खीर कोन खुटा में हुंदी हुई या बहुतियूं हुयूं
मगर खीर मखण कोन खुटंदा हुया। आधी जो मेहमान अची वेंदो हुयो घर वारन के इत्तला ॾीबो हुयो। अमड़ियूं बिस्मिल्लाह करे उथंदियूं हुयूं। मानड़ी पकल पई हूंदी हुई। चादड़ी खोले वॾा थाम धौरे जा भरे मोकिलियूं दी हुयूं। वॾड़ी उम्र वारा वेठा हो। न खीर खुटो न मखण खुटो न मुंहिंजा दोस्त चालियूं धौरन जूं खुटियूं। छाजे करे जेस ताईं मेहमान जे लाइ अंगण खुलियल हुया। मुंहिंजे रब जे बरकत जा खजाना भी तुझे असांजे घरन में खुलियल हुया। हुया या कोन हुया? अज भी हली ॾिसो मदीने में। हलो मदीने में हिकड़ो रमजान जो महीनो दिल खोले अरब खैर कंदा हन। 11 महीना बादशाह थी खाईंदा हन। खुटण जो नालो कोन्हे। ओ मुंहिंजा दोस्त अजीज याद रखी छॾ। अज हिकड़ी में हिन दर दर ते 2 4 4 में हो 5 5 में हो। सुई खां सवा मिलन न थियो। बीमारी हिकड़ी थी वने तभी छड़े ही कान थी। ॿियो त सब कुछ वियो। तवां सां का मेहमान भी वयो हलियो। मेहमान नवाज़ी त वई पर 11 वारी रात जो खीर भी होटल वारे सां थे करे 11 जो खीर भी हलियो। यो सच्चाया न सच चो मुसलमानो। याद रखो मुझा दोस्तो अज भी तमा 11 जे खीर के गरीबन में विरहाइण शुरू कयो। पाजे घरने में लसड़ी विलोड़न शुरू कयो। अमड़ियूं ला इलाहा इल्लल्लाह जी लोली ॾियण शुरू कन। पाड़े में फुटड़ी ॾियण शुरू कयो। पाजे अखिन सां ॾिसंदो त घर भी साॻियो माल भी साॻियो। ये रहमतुन जा वस्कार थी वेंदा जो खाइण वारा खुटाए खुटाए कोन सघंदा। ऐ मुसलमान मुझो रब साॻियो आ। मुझो मदीने जो घोट भी साॻियो आ। तू असां बि आहियूं त साॻिया पर हे कल्ब कटजी विया हन। ऐ मुंहिंजा दोस्त कुरान जी आयत पढ़। मौजू खुली आयो आ त पर इहो मौजू याद कजो। हज़रत सलमान वारो रहजी न वञे। मदीने खां ॿाहिरों यमन जो मुल्क आ। कहिड़ो मुल्क? गालाइंदा जो केड़ो मुल्का? यमन जो मुल्का। यमन जे मुल्क में सना नाले हिकड़ो शहरा। कुरान करीम जे आयतुन सां जिक्र करे तो बुधाया। इन्ना बलौनाहुम कमा बलौना अस्हाबल जन्नह इज अक़समू लयस्रिमुन्नहा मुस्बिहीन। हाफिज़े कुरान वेठा हन। रब जो कुरान बुधो। वला यस्तस्नून फताफ अलैहा ताइफुम मिर रब्बिका वहुम नाइमून। फअस्बहत कसरीम फनादौ मुस्बिहीन अनिग़दू अला हर्सिकुम इन कुंतुम सारिमीन। छा पढ़िम चो रब जो कुरान। छा पढ़िम रब जो कुरान। हाने इन रब जे कुरान जी माना ऐं मफ़हूम थो ॿुधायां। हे आयतूं कंहिंजे लाल थियो। सना नाले शहर में हिकड़ो सखी जवान रहंदो हुयो। 29 पारो कुरान जो घर में वनी खोले सूरे नून वल कलम खोले पढ़ी ॾिसजो। सजो वनी किस्सो रब जे कुरान मां पढ़ी ॾिसजो। सना शहर जे अंदर हिकड़ो गरीब सखी जवान रहंदो हुयो। उन जे खजन जो बाग हुयो। जीअं
जिया बाग में डंग तैयार थींदा होया हेठों कपड़ा बिछाए वींदो हुयो सुबह जो सवेल ईंदो हुयो जिया डंग किरंदा होया रस्तन ते इंतजार कंदो हुयो तके गरीब अचन त उन्हनि में विरहाया त खाई खुश थियन ज़मीन ते रब जा पाना खुश थींदा मदीने में मदीने जो मीर खुश थींदो ऐं मुंहिंजो सुहिणो रब करीम भी राज़ी थी पवंदो हुन जी जिंदगी जो इहो मामूल रहियो अल्लाह जो कुरान बुधाए रहियो आ 4-5 पोया पुटड़ा छॾे वयो आखिर दुनिया फानी आखिर दुनिया सब के हलणो आ को अमीर हुजे को गरीब हुजे उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे सखना हथड़ा खणी वयो सबको सखना हथड़ा खणी वींदो आ अल्लाह जे तरफ खां इज़राइल के हुक्म थी वयो उन सखी जवान जे मथा मौत अची वयो पंहिंजो वारो बजाए वयो हलियो साल फिरी आयो खजू तैयार थियूं जेडी मल डंग लगण शुरू थिया त भाइरुन रात जो वेही करे रब जो कुरान थो बुधाए भाइरुन रात जो वेही करे पान में सलाह कई अदा हाणे गाल बुधो बाबो त बादशाह माण्हू हुयो बाबो त बादशाह माण्हू हुयो उनखे त को फिक्र ही कोन हुयो हाणे पाण 4 भाइर थी वया हूं चईनी भाइरन जो औलाद भी गंज थी वयो आ बाग जो इहो टुकड़ो आ बाबो साईं त अचण सां रुगी खैर करे करे वंडे छॾींदो हो औलाद जो ख्याल कोन कंदो हुयो हाणे तहां भाइरन जी सलाह भाइरन चयो गाल जाई कई थव हाणे इहे था कयो बाबे जा जेके हिरियल फकीर हन ये सुबह सा सवेल ची तरन ते पीही रहंदा ये सबई डंग खणी वींदा भाइरन सलाह कईया रब जो कुरान बुधाए रहियो आ भाइरन सलाह कई हाणे आधी रात ॾे उथी हलंदासी रात जो कपड़ा विछाए ईंदासी सुबह थियण खां अॻु में जेकी डंग किरंदा उहे डंग मेड़े खणी अञा गरीब ईंदा ई कोन पाण अॻे ई मेड़े चूडे घर लिकाए छॾींदासी जॾहिं गरीब हलिया वेंदा पोइ मार्केट में खणी हली नाणो कमाए ईंदासी भाइरुन सलाह कई हाणे भी थींदो आ न अदा बाबो त हो बादशाह माण्हू अम्मा त ही बादशाह हर महीने 11 जो खीर पई ॾे मां जे 11 जो खीर ॾिया त मुंहिंजी थेत ख़राब थी वञे होटल वारो वरी थेत छॾे ॾींदो तो होटल वारे जी थेत मजबूत करे रब वारी थेत टोड़े छड़ी हा मुझा यार सभिनी भाइरुन सलाह कईया सलाह करे सबको पांजे घर हलियो वयो अल्लाह जे कुरान जो किस्सो पियो बुधाया 29 पारे जो किस्सो पियो बुधाया कुरान करीम जो आयतूं पहिरी तिलावत करे वयुस इनन आयतुन में रब इहो बयान कयो आ हाणे सिंधी में मफहूम खोले पियो बुधाया भाइर सबको पांजे घर हलियो वयो सलाह इहा त आधी रात थींदी एक बे के सद कंदासी सीटूं वजाईंदासी जिए चोर एक बे के इशारो दींदा हन ये इशारा दींदासी वो घरन मां निकरी अचजो चुप चुप करे हली बाग मां मेड़े चूंडे खणी दासी अल्लाह कुरान में फरमाए तो वमकरू वमकर अल्लाह
अल्लाह जो कुरान बुधो, ऐ मुसलमानो अल्लाह जो कुरान बुधो। मुझे बेनियाज रब फरमायो ज़मीन वारा ज़मीन ते पांजू प्लान क्यों ठाही दाहन, मनसूबा ठाही दाहन। रब फरमायो मां बे अर्श ते पांजा मनसूबा जोड़ी दो। ऐ ज़मीन वारो अल्लाह फरमाए तो ज़मीन वारो तवा ज़मीन ते पांजा मनसूबा ठाहींदा हो। मां अर्शन जो मालिक पांजा अर्शन ते मनसूबा जोड़ी दोहा। थींदो उहो वा जेको मां अल्लाह चाहींदो हां। फर्शन वारन जा मनसूबा कामयाब को न थींदा। मनसूबो उहो कामयाब हुंदो आ जेको मुझो करीम रब्बे ज़ुल जलाल वल इकराम बनाईंदो आ। भाइरन मनसूबो ठायो, आधी रात थी, सीटू वजाइण लगा, इशारा ॾियण लगा। चारई भाइर पंहिंजे घरन मां निकता, आस्ते आस्ते था वजन, कंहिं ग़रीबन खे ख़बर न पवे। ऐ मुसलमान गौर कर, आस्ते आस्ते वया, जीअं पंहिंजे बाग में अंदर दाखिल थिया, कोई ते निहारी न था त को ग़रीब तको नथो अचे, छो त चोर हरू भरू बेशकी हूंदो आ। जीअं बाग जे अंदर पहुता, अल्लाह जो कुरान करीम ॿुधाए रहियो आ। जीअं बाग जे अंदर पहुता, ॾिसन त जेके कपड़ा विछाए छॾिया अथव, उहे कपड़ा ईअं ई विछाया पिया आहिनि। हिकिड़ो डंग बि पट ते कोने, सॼो बाग घुमी आया, डंग हिकिड़ो बि कोन लधो। ॾींहं जो इंतज़ार कयूं, जीअं रोशनी थी, रब जे कुरान करीम ॿुधायो जेॾी महिल रोशनी थी, हीअं जो मथे निहारियो, डंग त कोन हुया, छुगा त कोन हुया, पर उन खजीअ में पन सावा बि कोन हुया, सुकियूं टारियूं लॻियूं पयूं हुयूं। वला यस्तस्नून, कसम खयूं रात जो त सुबह जो हीअं कंदासी। फताफ अलैहा ताइफुम मिन रब्बिक वहुम नाइमून। रब तो चवे हो निंड पियल हा, हो निंड्रुन में पिया हुया। मां अल्लाह हुकुम ॾिनो, फेरे ॾियण वारो फेरो ॾेई वियो। काॾे वया डंग, काॾे वया छुगा, काॾे वया पन, उहे सखणा थुड़न जा थुड़ बीठा हुया। अल्लाह फरमाए तो बाना जेकॾहिं मां खुदा तुंहिंजा ऐब न ढकियां ऐं तोखे ज़ाहिर कयां त दुनिया में विख बि हलण जहिड़ो तूं लाइक़ नहीं। जेॾी महिल चइनी भाइरुन ॾिठो, फर्श ते बि कुझु कोन्हे, वणन में बि कुझु कोन्हे। हिक ॿिए खे चवण लॻा, बाग भुलिजी त कोन वया आहियूं, कंहिं ॿिए जे बाग में त कोन आया आहियूं। रात जो सभु कुझु हुयो, हे छा थी वियो? वरी ॿाहिरि निकिरी करे ॾिठो, बाग बि बाबे वारो आ। हिकिड़े जे दिल में ख़्याल आयो, चवे थो ॻाल्हि ॿुधो, पाण रात मनसूबो ठाहियो, अल्लाह जे ज़ात करे ॾेखारियो त बाग त साॻियो आ, मगर बरकत तव्हां जे हथ में नाहे। असां चयो त बाबो चरियो हो, बाबो चरियो कोन हुयो, अल्लाह जे नाले ते ॾींदो हुयो। मुंहिंजो रब उन ख़ैर जे सदके बरकतूं ॾींदो हुयो जो खाई कोन खुटाईंदा हुयासीं। ॾे ख़बर मुसलमान, तव्हां असांजो बि साॻियो हाल आहे या नाहे? वॾड़ा तुंहिंजा असांजा सभु कुझु कंदा हुया, बाबो मीलाद कंदो हो, हाणे यार ग़रीबी हाल थी वियो आहे, तोखे अंदाज़ो ई नाहे। अम्मा यारी कंदी हुई, अम्मा हाणे खीर होटल वारे खे ॾे। यादि रख मुंहिंजा दोस्त, इहे वॾड़ी उमिरि वारा अकुल ऐं इल्म में भले घटि हुया, मगर ख़ुदा ऐं मुस्तफ़ा सां वॾो प्यार कंदा हुया।
एतिरे हद ताईं जो अॼु ॾींहं ताईं बि भिरिया रोड जे अंदर हिकिड़ी पंजाबी कम्युनिटी जा माण्हू आहिनि सूफी साहब जे नाले सां मशहूर उन जो खानदान रहमतपुर लाड़काणे में मुंहिंजो पीर मिठा साईं रहंदो हुयो सॼो साल पाॾो ताते तयार कंदा हुया भिरिया रोड मां काहींदा हुया रहमतपुर शरीफ वञी साल ते पहुचाईंदा हुया जॾहिं पहुचाईंदा हुया उन्हनि जो बाबा जेस ताईं ज़िंदा हुयो उन्हनि जी अम्मा एतिरी त ज़िक्र वारी हुई जो बरंदड़ तंदूर जे अंदर ज़िक्र कंदे कंदे हीअं हथड़ा विझंदी हुई बरंदड़ बाहि उन जे बाह जे वार खे बि कॾहिं कान साड़ींदी हुई अॼु भी भिरिया रोड में वेठा अॼु भी सूफी साहब जा पुत्र पोटरा डोटरा खानदान पूरो वेठो आ याद रखो मुंहिंजा दोस्तो सुणे लतीफ सरकार फरमायो कख सड़न पन सड़न अदा सड़े साओगा पर जनेरी झायो अल्लाह याद रखी छद मुंहिंजा अदा ए जेके बीमारियूं अची पयूं हन केॾी महिल माल में केॾी महिल किरोना जे सूरत में केॾी महिल फसलनि में बीमारियूं चारई पासा वकड़जी विया हो छाजे करे वकड़जी विया हो अॻे 10-20 मण लहंदा हुया दस्तगीर जो टोयो पहिरीं निकिरंदो हो बटाई पो थींदी हुई ए आहे या न सच चओ मुसलमानो अज भी उहो ही दिल पर दस्तगीर आ मुझो महबूब मदीने जो मीर मदीने पाक में वेठो आ मुझो अल्लाह पंहिंजे दीवानन खे ॾिसी रहियो आ अज भी जन जे बटाई में महबूब सुभानी जो टोयो निकरंदो आ पंहिंजे मुर्शिद जे दरबार जे ला अलग टोयो निकरंदो आ मुझो अल्लाह उनन वट खोटी कदे भी कोन ॾींदो आ मुंहिंजा दोस्त याद रखी छॾ चाही तो फसलन मां बीमारियूं खत्म थियन चाही तो माल मां बीमारियूं खत्म थियन मुखे याद आ असां जे घर में एक लठ होंदी हुई मुझो बाबा साईं शफी मोहम्मद रहमतुल्लाह अलैह पीर साईं अनवरदीन साईं राशिदी जो खलीफो हुयो अगर पाड़े में कंहिंजे माल में का बीमारी पवंदी ही बाबा दे ईंदा हुया बाबा साईं ओहा लठ खणंदो हुयो दुरूद पाक पढ़ी ऐं रुगी कंहिंजे माल तो हिय लठ घुमाए ईंदो त शाम ताईं सॼो माल चङो भलो थी वेंदो हुयो ऐं मुंहिंजा दोस्त अॻे हिकिड़ी लठ जो हकीकत में इशारो हूंदो हुयो हकीकत में कमाल इश्क ऐं दुरूद मुस्तफा जो हूंदो हुयो अॼु दुरूद भी पढ़ूं था मगर माल मां मुंहिंजा दोस्त मुसीबतूं न थियूं वञनि ज़ुबान सां पढ़ूं था गले खां हेठि लहे कोन थो अॼु भी इश्क सां दुरूद पढ़ सुबुह जो सवेल माल में घुमी करे अल्लाह जो जिक्र कर मुझे मुस्तफा जो दुरूद पढ़ ज़कात माल जी अदा कर खीर गरीबन मिस्कीन यतीमन में वंड दिस मुझो रब रंग लाए थो या नथो छा खणी विया खान जवाब दियो छा खणी विया खान हज़ारे एकड़ जा मालिक छा खणी विया जो तू असा खणी विदासी बहरहाल मुंहिंजा दोस्त अजीज मुखे इहा त ख़बर नाहे त ही अॼु प्रोग्राम जन कयो आ उहे ग़रीब हनि या अमीर काई ख़बर नाहे नाला मोहम्मद रफ़ीक ॿुधायो वियो ॿिया निसार नसीर कज़ाक हिकिड़े खे सुञाणा लेकिन हिकिड़ो तव्हां खां सवाल थो कयां अॼु अल्लाह जे ज़िक्र जी उन्हनि महफिल सजाइया बदेगियूं लाहींदा 4 लाहींदा 8 लाहींदा 10 लाहींदा मुखे जवाब दियो अगर हेडी जमायत मां कहे हिकड़े जे दिल में भी मुझे अल्लाह जो खौफ पैदा थियो मदीने वारे मीर जो मोहब्बत जो ज़रो पैदा थियो अखड़ी आली थी पई बुधा हिनन जो बेड़ो पार थियो या कोन थियो ऐ मुझा दोस्तों याद रखो ये जमीन जे जमीन ते अज दुरूद ऐं जिक्र जी महफिल हली रही आ हे वणटण जिथे आवाज पुजी रहियो आ अज उहे भी दुआऊं घुरंदा त रब जो कुरान हली रहियो आ
मुझा दोस्त अजीज अर्ज पे कयूं गाल रहजी न वने त हजरत सलमान फारसी याद आ भाई हजरत सलमान फारसी अम्मा फातिमा ज़हरा के अर्ज कयो अम्मा महबूबन वट मेहमान आयो आ महबूबन इए कोन चयो त अली जे घरों वठिया महबूबन फरमायो सलमान मेहमान ला मानी जो इंतजाम कर अम्मा बाहर नितुस दिल चयो त शेरे खुदा जे दरड़े तो नंगर वठी वजा अम्मा चादर दिनी छा दिनी पांजी चादर दिनी सलमान पाणे खे वञे यहूदी खे वञी दे यहूदी खे दई चो तही गिरवी रखो खाधे जो सामान दे मेहमान ला पचाए दिया पो अल्लाह कदो पैसड़ा थी पवंदा यहूदी खे दई चादर छडाए वठदासी हजरत सलमान फारसी जदे अम्मा फातिमा ज़हरा सुणी जी चादर खणी यहूदी दे वयो यहूदी चादर दे निहारियो वरी सुणे सलमान दे निहारे सिगरेट के तो छिके धप थी पई अचे चौस में अल्लाह जा बाना रब जो कुरान थो पियो हले पाण ते भी रहम कर अल्लाह ताला उन बाहर के बस्ता वेही रहो अल्लाह विसाए छड़ी दो बस देई रहो मुझा दोस्तों अजीजो अम्मा फातिमा ज़हरा जी चादर दिसी करे यहूदी के इहा खबर त कान हुई त चादर कहजिया मगर चादर जी हथन में आई उन चादर मा ओहे नूर जो लाटू निकरण शुरू थियो यहूदी पुछण ते मजबूर थियो सलमान ही चादर कहजिया हजरत सलमान फारसी बुधायो ऐ यहूदी शेरे खुदा जे घरे मो चादर मिलिया छाजेला खणी आयो मुझे मुस्तफा जो मेहमान आयो जबलन मा गरीब आयो बुखारो घर में कुछ भी न होयो सोने शेरे खुदा जी घरवारी मुझे मुस्तफा जे न्याणिया पांजी चादर दिनिया हे गिरवी रख खाधे जो सामान दे अल्लाह जे मेहमान मुस्तफा करीम जे मेहमान के मानी खारायो यहूदी जी चादर दे निहारियो उन चादर के चुमियूं दई रोण में शुरू थी आए मुसलमान याद रखी छले चो त सुने मदीने वारे मीर जे दीवाने जे चारे हाजी गुलाम नबी महेसर चयोआ भला ई जहीं जे भागन में ओहो असुली न भूलबोआ भला ई जहीं जे भागन में ओहो असुली न भूलबोआ जे को महबूब जे दरता पिनी खैरात पलबोआ उन्हें जो रूह में कहसा कदह भी को न रलबोआ जे को महबूब जे दरता पिनी खैरात पलबोआ यहूदी जा वक्त था खुलन अम्मा खातूने जन्नत जे चादर दे निहारे चवे तो सलमान जी यहूदी चवे तो रोज सुबह जो तौरात जे तिलावत करे बाद में ईदो हां अज भी तौरात जी तिलावत कयम जदे तिलावत करे तर्जुमे ते निगाह कयम त लिखियो पयो हुयो जेको अल्लाह जो आखिरी सच्चो नबी हुदो उन जे बचड़न जो इहो हाल हुदो जो उन जा पंजा बचड़ा भुख ते सुता पया हुंदा पर जे मेहमान अची विंदो त घर जूं शयूं गिरवी रखी करे उन मेहमान के मानड़ी जरूर खाराईंदा ऐ सलमान हियर हियर पढ़ी आयो हां ऐ वाकियो सामू आयो आ मुजी दिल पक
यकीन सां चवे थी त सुहिणो महबूब मुस्तफा अल्लाह जो सच्चो ऐं आखिरी नबी आ। उन जी न्याणीअ जो इहो किरदार मूंखे मुस्लमान थियण ते मजबूर करे रहियो आ। हुजूर जे दरबार में ईंदो आ मुंहिंजा आका ये चादर भी तो मुस्तफा जी, ए सजो दुकान भी तो मुस्तफा जो, मां गुनाहगार ऐं पंहिंजा बचड़ा वठी चवे थो आका हे सभई भी तो मुस्तफा जा गुलाम आहिनि। ऐ मुंहिंजा दोस्त खैर खैरात करण जो सबक असां के महबूब मदीने वारे मीर जे दर तां मिलियो आ, हुजूर जे दर तां मिलियो आ। मेहमान नवाजी मुझे मुस्तफा जे बचड़न जे दर तां मिली आ, हसनैन करीमैन जे दर तां मिली आ, हुजूर जे सहाबा वटों मिली आ। ऐ मुसलमान मुझे महबूब जा दीवाना मेहमान अचण ते खुश थी, मेहमान अचण ते खुश थी वो ॾिस त मुंहिंजो रब तुंहिंजे रिज़्क़ रोज़ीअ में कीअं थो बरकतूं अता फरमाए। ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी वई, हिकड़े कलाक जो प्रोग्राम हुयो, कलाक थी वयो, लेकिन मां हिकड़ी ॻाल्हि पूरी कई आ। मौज़ूअ ते मोटी अचां त अल्लाह तबारक व तआला जा बांधड़ो वञण वारो मरहूम क़ज़ाक़ ख़ान त हलियो मोहम्मद, मरहूम मोहम्मद क़ज़ाक़ हलियो वयो, लेकिन उन जे पोयर मोहम्मद रफ़ीक उन जे भाइर रफ़ीक अहमद उन जे भाइरन अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल सजाए उन जे बख़्शिश ला दुआ जो इंतजाम कयो आ। रब्बे ज़ुल जलाल क़ुरान करीम में फरमायो इन्नमल मुमिनून इख़्वतुन। मुझे अल्लाह कुरान करीम में छा फरमायो, ओ मोमिनो तव्हां सभई पाण में हिक ॿिए जा भाइरो आहियो। ओ मोमिनो, मोमिन कंहिंखे चइबो आ जेको अल्लाह जे ज़ात के वहदहू ला शरीक करे मञींदो आ ऐं मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जो कलमो पढ़ंदो आ। जात पात ते न मुझा दोस्त अजीज ऊंच नीच ते न अमीर गरीब ते न अल्लाह जे पाक कुरान करीम मोमिन के मोमिन जो भाव बनायो आ। अल्लाह जे कुरान फरमायो मोमिन हिक ॿिए जा भाई रहन। हाणे मां तव्हां खां सवाल तो पुछां, हिकड़े भाउ खे तकलीफ़ हुजे ॿियो भाउ उन जी मदद कंदो या कोन कंदो? जो कीअं हा कयूं ॾिसूं था पिया त भाउ छा पर रतो रत खे कुही रहियो। मुझा दोस्त या सच्ची ॻाल्हि आहे न, रत रत ते विझी रहियो आ। भाउ के भाउ जो एहसास नाहे, ख़बर अथव छो कोने? याद रखो मुझा दोस्त, धण निधण को कहिड़ो थींदो आ। बहराड़ीअ जो भला हेठ बहराड़ी वारी ॿोली ॻाल्हायां, धण निधण को कहिड़ो थींदो आ? जो जंहिंजो ॻाल्हायो धण निधण को कहिड़ो थींदो आ, भखड़न जे हवाले कहिड़ो थींदो आ। गिदड़ बकरी कंहिंजी खणंदा आहिनि, शींहं बकरी कंहिंजी खणंदो आ, चोर बकरी कंहिंजी खाईंदो आ। जो जंहिं धण जो धनार ॻाल्हायो, जंहिं धण जो धनार न हूंदो आ या वरी धनार त हूंदो आ पर धण धनार खे छॾे ॾींदो आ, उहो गिदड़नि बकड़नि जे हवाले थी वेंदो आ। तमाम मुस्लमाननि जो आका महबूब मदीने जो ताजदार त वेठो आ, पर तव्हां सां पंहिंजे महबूब खे छॾे करे पंहिंजे पाण खे गिदड़नि ऐं बकड़नि जे हवाले करे छॾियो। न त हुजूर जे सहाबा दे निहारियो जॾहिं मक्के मां हिजरत करे मुसलमान मदीने में आया त मदीने जे अंसार पंहिंजे बन्नन मां बन्नियूं उन्हनि खे ॾिनियूं, पंहिंजे बागन मां बाग उन्हनि खे ॾिना, पंहिंजे मिल्कियतुनि जा अध विरहाए ॾिना। हो ज़ात जा केर हुया, हे ज़ात जा केर हुया? ज़ात खे कंहिं बि न ॾिठो, सभिनी ॾिठो त मदीने वारे मीर जे निस्बत खे ॾिठो आ।
ऐ मुझा दोस्त अज तो असा जेको भा जो दुश्मन थी वयो आ यो सिर्फ इन करे जो तमा सा अल्लाह अल्लाह जे रसूल जे दामन के छदे दिनो आ। मुझा दोस्त अगर अल्लाह अल्लाह जे रसूल जे दामन में हथ विझो तो कुरान करीम तो असा जे आदो आ। अल्लाह जो कुरान तो बुधाए रहो आ, अल्लाह जो कुरान तो दर्स दई रहो आ। त भा जो रुगी एहसास कंदो आ त मुझो रब उन जा गुनाह माफ करे छदीदो। ऐ मुझा दोस्त हिकड़े मिनट जेला तवा सा पान के कब्र में रखो, हिकड़े मिनट जेला हिन वक्त तवा सा हो तसव्वुर कयो त तवा सा दुनिया छडे चुका हो, तवा सा मुकाम में कब्रन में सुता पया हो। हाने कब्र में सुमी करे जवाब दे त तुजी मुजी सब खां वडी जरूरत कब्र में कहिड़ी हुंदी। सोची पो जवाब दे। हिकड़ी जरूरत हुंदी त मन को पोया मुझे ला बख्शिश जी दुआ घुरे त मुझो रब मुझा साथी सौला करे। अदा यो सच्चाया ॻाल्हायो मुझा दोस्तो, ओ नौजवानो कुराड़ो पक्का जेके भी वेठा हो इन सच के इन सजन साईं जे चरे फकीर जो हे फकीराणियूं ॻाल्हियूं ॿुधो मुझा दोस्तो। इन जलसन जो मकसद फिरके वारियत अफरा तफरी ना है। जेकरे घर में सुञाई लगी पई हुजे बाहर मुर्स चए त मां सोन जी खैरात कया इहो सियाणो ना है। जेसते पंहिंजो कलब साफ न थे तेसते ॿिए खे न छेड़, कलब के छेड़, पांजे कलब खां पुछ त ए कलब तोखे राहत कदह मिलंदी। हिकड़ो ही जवाब थो दे अल्लाह जे जिक्र सा मिलंदी, मुझे मुस्तफा जे दरूद सा मिलंदी। ऐ मुझा दोस्त जदे कब्र वारो कब्र में सुतो पयो हुंदो आ मां अर्ज कयो त तवा सा सभई हिन वक्त अखियूं बूटे तसव्वुर कयो त कब्र में सुता पया हो त मन्ना कहिड़ी हुंदी। छल मुझो पुट को दुआ घुरे, मन को दोस्त दुआ घुरे, मन को अल्लाह वारो दुआ घुरे त मुझो रब असा जो बेड़ो पार करे। इहो सच्चाया न ओ जेडी मल तुझी असा जी कब्र में इया जरूरत हुंदी त जो तुझा असा जा मित्र माइट जेके कब्रन में सुता पया हन ॿुधाए त उन्हनि जी इया जरूरत हुंदी या कान हुंदी। जवाब अदा हुंदी न। पो जे कदे बुखायल के को टुकरो खाराइंदो आ त बुखायल खुश थींदो आ, दुआ जरूर ॾींदो आ। जेके कब्रन में सुता पया हन उन कब्रन में सुम्हण वारन जे लाइ जॾहिं भी को फर्श ते दुआ घुरंदो आ ओ मुझा करीम रब, ओ मुझा सुहिणा करीम रब, जेके असां जा अज़ीज़ो अकारिब दुनिया छॾे वया, जेके हुजूर जा दीवाना दुनिया छॾे वया, ओ मुझा मालिक मिठड़ा उन्हनि जी बख्शिश फरमाए। तहां चवंदो त केॾी महिल यादि ईंदो न ईंदो, सवले में सवलो तरीक़ो निमाज़ पढ़ंदो वेंदे त हे मिड़ई दुआऊं मुझो रब तोखां घुराईंदो वेंदो, क़बूल कंदो वेंदो। नमाज में एडी बरकत रखला मुझा यार। हुआ त अणपढ़ियल चवी तो मां कुछ न थो जाना, कुरान करीम पढ़ियल ना हा, दुआ छा घुरा। पर जदे पेश इमाम जे पोया नमाज पढ़ंदो आ चवंदो हई त पुठिया हिन इमाम जे इमाम सजी नमाज पूरी करे अतहियात दुरूद इब्राहिम पढ़ी करे दुआ घुरंदो आ और रब्बी जअलनी मुकीमस सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना वतक़ब्बल दुआ रब्बना इग़फिरली वलिवालिदैया वलिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। ऐ मुझा यार तोखे अंदाज़ो ही ना गे त इन आयत मुबारक जी माना छा गे। तोखे त पढ़णो कान आई पर इमाम पढ़ी, इमाम पढ़ंदो वयो रब तुझी भी कबूल करे छड़िया।